नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी ऐं आसपास में गुज़रियल कुछ ॾींहंनि खां चोरियुनि जो आज़ार वधी वियो। भिरयास्टी पुलिस खामोश तमाशाई बणेल गुज़रियल रात बरसात दौरान प्रेस क्लब में नामालूम चोरनि पानी वारी मोटर चोरी करे विया आहिनि। इन सिलसिले में भिरयास्टी प्रेस क्लब के सदर राना शेर मोहम्मद, नायब सदर नदीम मंगी, जनरल सेक्रेटरी आफ्ताब कीरियो, सहाफ़ी अली हैदर अब्बासी ऐं ॿियनि भिरयास्टी प्रेस क्लब में पानी वारी मोटर की चोरी थियण ते गिनती जो इज़हार कंदे चयो त ज़िले अंदर एक साज़िश तहत ज़िले नौशरो फेरोज़ के सहाफ़ियुनि ऐं प्रेस क्लबनि में चोरियुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो। सहाफ़ियुनि खे सच लिखण की सज़ा ॾिनी पई वञे। हिन सहाफ़ियुनि एसएसपी नौशरो फेरोज़ अब्दुल क़यूम पीताफ़ी खां मुतालबो कंदे चयो त सहाफ़ी ऐं प्रेस क्लबनि में थींदड़ चोरियुनि जो नोटिस वरितो वञे ऐं सहाफ़ियुनि जो चोरी थियल सामान वापस करायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। ॿिए पासे सहाफ़ियुनि पारां सदर राना शमीर की अॻुवाणी में भिरयास्टी थाणे ते चोरी की नामालूम चोरनि खिलाफ एनसी दाखिल कराई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।